तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध धरती न्यूज़। सोबोदेरो तालका रिपोर्टर मरहम दरिया खान मंगरेजो। सोबेदेरे बरसां सॻियूं में गुलाम शाह जे पीड़िता करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। हर तरफ़ हुसैनियत जे नारनि सां फ़िज़ाऊं महकी पियूं। सॻियूं में गुलाम शाह जे पीड़िता 10 मरहम हराम ते सालियानी अज़दारी कई हुई। अज़दारनि नूह ख़ानी करे गुर्ज़ चाकू ज़ंजीर ऐं तलवार सां मातम करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद। रिपोर्ट मूजिबि ॿुधायो पियो वञे त सूबेदारे भरिसां सॻियूं में 10 मरहम हराम ते शहीदनि जी यादि में थींदड़ तारीख़ी ऐं क़दीमी अज़दारी नुआ ख़वानी मज़हबी जोश ऐं अक़ीदत सां तरतीब ॾिनी वई। उन दौरान मुख़्तलिफ़ इमाम बारगाह ऐं ॿियनि अंजुमन में सवें अज़दारनि मुक़ररु कए रस्तनि तां थींदे इमाम बारगाह गुलाम शाह जे पिड़ते पहुता, जिते 100 जे तइदाद में अज़दारनि पारां मजलिस ऐं नूह ख़ानी पढ़ाए सीना ज़नी करे ज़ंजीर ऐं चाकनि ऐं गुर्ज़नि सां मातम पिणु कयो, जंहिं में केतिरा ई अज़दार सख़्तु ज़ख़्मी थिया विया, जिन खे मेडिकल कैंप तां तबी इमदाद ॾिनी वई, जॾहिं त सिक्योरिटी पुलिस जी इंतज़ाम बि इंतिहाई सख़्तु थियल हुआ।